ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ आहे 7/3/2024। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार, बाप जो कर्तव्य आहे कांटनि जे जंगल खे ख़लास करे फूलनि जो बगीचो ठाहिणु। इन सां ई नंबर 1 फैमिली प्लानिंग थी वेंदी आहे। प्रश्न आहे, फैमिली प्लानिंग जो फर्स्ट क्लास शास्त्र कहिड़ो आहे ऐं कीअं? उत्तर आहे, गीता आहे फैमिली प्लानिंग जो फर्स्ट क्लास शास्त्र। छो जी गीता द्वारा ही बाप अनेक अधर्म विनाश करे हिकु धर्म जी स्थापना कंदा आहिनि। गीता द्वारा ही बाप अनेक अधर्म विनाश करे हिकु धर्म जी स्थापना कयो हुई। गीता में ही भगवान जे महावाक्य आहिनि, काम महाशत्रु आहे। जॾहिं काम शत्रु ते जीत पायो त फैमिली प्लानिंग स्वतः ई थी वेंदी आहे। इहे हिकु बाप जो ई कमु आहे, कंहिं मनुष्य जो न आहे। इहो हिकु बाप जो ई कमु आहे। कहिड़ो कमु आहे? काम मां शत्रु ते जीत पाराए करे फैमिली प्लानिंग करणु। काम महाशत्रु ते जीत पाराइण जो कमु कंहिंजो आहे? शिव बाप जो, के मनुष्य जो न आहे। त फैमिली प्लानिंग जो फर्स्ट क्लास शास्त्र गीता आहे, जेकी बाबा गाई अथई। ओम शांति। शिव भगवान वाचे बाप बि रूहानी ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। हिन दुनिया खे त आसरी दुनिया ज़रूरु चईंदासीं, नई दुनिया खे दैवी दुनिया चईंदासीं। दैवी दुनिया में मनुष्य ॾाढा थोरा हूंदा आहिनि। हाणे इहे राज बि कंहिंखे सम्झाइणो खपे। जो फैमिली प्लानिंग जा मिनिस्टर हूंदा आहिनि उन्हनि खे सम्झाइणो खपे। जो फैमिली प्लानिंग जा मिनिस्टर हूंदा आहिनि उन्हनि खे इहे सम्झाइणो खपे कि नई दुनिया खे दैवी दुनिया चइबो आहे ऐं हिन पुराणी दुनिया खे आसरी दुनिया चइबो आहे। त दैवी दुनिया में मनुष्य ॾाढा थोरा आहिनि। हाणे इहे राज कंहिंखे सम्झाइणो आहे? फैमिली प्लानिंग जे मिनिस्टर्स खे। त इहे सेवा करणी आहे, उन्हनि खे सम्झाइणो आहे। छो फैमिली प्लानिंग जी ड्यूटी त गीता जे कथन अनुसार हिकु बाप जी आहे। गीता खे त सभु मञंदा ई आहिनि। गीता खे त सभु मञंदा आहिनि। गीता आहे ई फैमिली प्लानिंग जो शास्त्र। गीता सां ई बाप नई दुनिया जी स्थापना कंदा आहिनि। इहे त ऑटोमेटिकली ड्रामा में उन्हनि जो पार्ट नूंदल आहे। बाप ई अची करे आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना कंदा आहिनि अथवा प्योर नेशनलिटी जी स्थापना कंदा आहिनि। पंहिंजे खे देवी देवता धर्म जो ई चईंदासीं न। गीता में भगवान साफ़ बतलाए अथई कि मां ईंदो ई आहियां हिकु धर्म जी स्थापना करणु, बाक़ी अनेक धर्म सभु धर्मनि जो विनाश करणु ईंदो आहे। गीता में भगवान साफ़ बतलाए अथई कि मां हिकु धर्म जी स्थापना करणु ईंदो आहे, बाक़ी अनेक सभु धर्मनि जो विनाश करणु ईंदो आहे। त इन सां फैमिली प्लानिंग नंबर 1 थी वेंदी आहे। सॼी सृष्टि ते जय जयकार थी वेंदी आहे। हिकु आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना थींदी। हाणे त ॾाढा मनुष्य थियण जे कारण ॾाढो किचिड़ो थी वियो आहे। हुतां जा जानवर पंछी आदि बि सभु फर्स्ट क्लास हूंदा, जो ॾिसण सां ई दिलि ख़ुशि थी वेंदी। डिॼण जी ॻाल्हि न आहे। बाप बि सम्झाईंदा आहिनि, तव्हां मूंखे सॾु कयो आहे इन करे कि अची करे फैमिली प्लानिंग करो, अर्थात पतित फैमिलीज़ खे वापसि वठी हलो, पावन फैमिली जी स्थापना करो। बाबा खे असां सॾु कयो आहे छो जी अची करे फैमिली प्लानिंग करो, अर्थात पतित फैमिलीज़ खे वापसि वठी हलो, पावन फैमिली जी स्थापना करो। तव्हां सभु चईंदा आहियो बाबा अची करे पतित दुनिया ख़लास करे नई पावन दुनिया ठाहियो। इहे बाप जी ई प्लानिंग आहे। ॾिसण सां ई दिलि ख़ुशि थी वञे। बाबा जी नई दुनिया लक्ष्मी नारायण खे ॾिसण सां ॾाढी दिलि ख़ुशि थींदी आहे न। हुते त यथा राजा रानी तथा प्रजा सभु फर्स्ट क्लास हूंदा। त इहे फैमिली प्लानिंग जी युक्ति ड्रामा में नूंदल आहे। कंहिं द्वारा? बाप ई करे सघंदा आहिनि। तव्हां ॾिसो बाबा केॾा हर प्रकार जो कमु कयो अथई। उनखे पोइ दुनिया वारा माण्हू
पंहिंजे पंहिंजे हिसाब सां करनि था, लेकिन यथार्थ त बाबा ई करे सघंदा आहिनि न। तव्हां ॿारनि खे सम्झाइणो आहे। पारलौकिक बाप त सतयुगी प्लानिंग फर्स्ट क्लास कंदा आहिनि। काटन जे जंगल खे ई खलास करे ॾींदा आहिनि। हिन बंबोर खे आग लॻी वेंदी। ये धंधो त बाप जो ई आहे। बाबा आग न लॻाईंदा आहिनि, पर बाबा जे ज्ञान सां हीअ दुनिया ई ख़तमु थी वेंदी आहे। तव्हां कुझु बि न करे सघंदा आहियो, केतिरी बि महिनत करो, सक्सेसफुल कोई न थी सघे। बाप चवंदा आहिनि जंहिं काम विकार खे तव्हां पंहिंजो मित्र सम्झंदा आहियो, इहे ॾाढो भारी दुश्मन आहे। तव्हां केतिरी बि महिनत करो, सक्सेसफुल न थी सघंदा आहियो, छो जी ये काम विकार ई तव्हांजो ॾाढो वॾो भारी दुश्मन आहे। ॾाढा आहिनि जो उन्हनि खे मित्र ॾाढा आहिनि जो हुननि जे मित्र ठही वेंदा आहिनि। बाप ऑर्डिनेंस कढंदा आहिनि, तव्हां हिन ते विजय पायो। तव्हां सम्झायो। बाप चवंदा आहिनि काम आहे शत्रु आहे। वीचारनि खे पतो ई न आहे कि फैमिली प्लानिंग कीअं थींदी आहे। इहे त कल्प बाप ई कंदा आहिनि ड्रामा अनुसार। पोइ इहो थियणो ई आहे। सतक में ॾाढा थोरा मनुष्य हूंदा। हिन में फ़िक्र जी त कोई ॻाल्हि कोन्हे। बाप प्रैक्टिकल में इहे कमु करनि था। उहो माण्हू केतिरो मथो मारंदा आहिनि। एजुकेशन मिनिस्टर खे बि सम्झायो। हाणे जा कैरेक्टर्स केतिरा ख़राबु आहिनि, देवी देवतनि जा कैरेक्टर्स केॾा सुठा हुया। तव्हां बेपरवाह थी करे वाणी हलायो, चओ इहे कोई तव्हां मिनिस्टर जो कमु न आहे, इहे त ऊच ते ऊच बाप जो ई कमु आहे। एजुकेशन मिनिस्टर खे, फैमिली प्लानिंग जे मिनिस्टर खे, सभिनि खे बेपरवाह थी करे वाणी हलायो, चओ इहे कोई तव्हांजो कमु न आहे, इहे त बाप जो ई कमु आहे। ऊच ते ऊच बाप जो ई कमु आहे। हिन देवताउनि जे राज्य में हिकु धर्म, हिकु राज्य, हिकु भाषा हुई। केतिरा थोरा मनुष्य हुया, परंतु अहिड़ी युक्ति सां ॻाल्हाइण वारा ॾाढे थोड़नि खे ईंदो आहे। ये युक्ति सां ॻाल्हाइण ॾाढे थोड़नि खे ईंदो आहे। उहो रुहाब न रहंदो आहे। उन्हनि खे लक्ष्मी नारायण जो चित्र ॾेखारिणो पए। ये फैमिली प्लानिंग बाप ई कई हुई न। ये फैमिली प्लानिंग बाप ई कई हुई। हाणे वरी बाबा ई करनि था न। इन्हनि जो राज्य ई स्थापना थिए थी न। इन्हनि जी राज्य जी स्थापना थिए थी। हाणे लक्ष्मी नारायण जो चित्र ॾेखारे करे चओ कि पहिरियों हीअं फैमिली हलंदी हुई, त हाणे इन्हनि जो राज्य बाबा ई स्थापन कयो। इन्हनि कहिड़ो ठाहियो हुई, इन्हनि कहिड़ी ठाहे करे एॾी फैमिली हीअं ठाहे ॾिनी। हाणे वरी बाबा करनि था। बाबा चए थी कि लक्ष्मी नारायण जो चित्र हमेशह फ्रंट में रखो, बत्तियूं आदि खूब लॻायो। प्रभात फेरी ते इहे ट्रांसलाइट जो चित्र हुजे जो हिकदमि क्लियर कोई बि ॾिसी सघे। प्रभात फेरी ते ये ट्रांसलाइट जो चित्र हुजे ऐं हिकदमि क्लियर कोई बि ॾिसी सघे। चओ असां इहे फैमिली प्लानिंग करूं था। हाणे शिव बाबा जी प्रभात फेरी कढी। हाणे जीअं सत्यनारायण जो ॾींहुं हूंदो आहे त हिन ॾींहंनि इहे करे सघंदा आहियूं। यथा राजा रानी तथा प्रजा, DT डिनाइस्टी जी स्थापना थिए थी न। बाक़ी सभु विनाश थी वेंदो। तव्हां चवंदा बि आहियो हे पतित पावन अचो, असांखे पावन ठाहियो। सो त बाप ई ठाहे सघंदा आहिनि। हिकु देवी देवता धर्म ई पावन थींदो आहे, बाक़ी सभु ख़त्म थी वेंदा। हिकु देवी देवता धर्म ई पावन हूंदो आहे, बाक़ी सभु ख़तमु थी वेंदा। चओ शिव बाबा जे हथ में ई ये प्लानिंग आहे। सतयुग में ये प्लानिंग थी वेंदी आहे। हुते आहे ई देवता वंश, शूद्र हूंदा ई न आहे। बाबा चवंदा आहिनि कि उन्हनि खे चओ, बाक़ी सभु धर्म ख़तमु थी वेंदा। शिव बाबा जे हथ में ई इहा प्लानिंग आहे। सतयुग में ये प्लानिंग थी वेंदी न। हुते आहे ई देवता वंश, शूद्र वंश हुते हूंदो ई न। इहा त ॾाढी फर्स्ट क्लास प्लानिंग आहे न। बाबा सभु धर्म खलास, बाक़ी सभु धर्म खलास थी वेंदा। हिकु बाप जी प्लानिंग खे अची करे, हिन बाप जी प्लानिंग खे अची करे सम्झो।
तव्हांजी ॻाल्हि ॿुधी करे तव्हां ते ॾाढो कुर्बानजी वेंदा। इहे मिनिस्टर आदि निर्विकारी प्लानिंग ठाहे कीअं सघंदा आहिनि। बाप जो ऊच ऊच भॻवानु आहे, उहो ई ईंदा आहिनि। त इहे मिनिस्टर आदि त चईंदा भई हिकु ॿार पैदा करो, 2 ॿार पैदा करो, लेकिन जो आत्मा में काम विकार के जीतण जी शक्ति आहे उहो थोरी ॾेई सघंदा आहिनि न। पोइ कंहिंमें इहे कामी क्रोधी जेको माण्हू गंद कंदा रहंदा आहिनि, पोइ उल्टा सुल्टा कम कंदा रहंदा आहिनि, दवायूं वठंदा रहंदा आहिनि। लेकिन इहे जो फैमिली प्लानिंग आहे भई हेतिरा ई ॿार पैदा करो, लड़ाई झगड़ो न करो, ॿारनि खे ईअं न करो, ईअं न करो, इन जे लाइ आत्मा में शक्ति खपे, उहो परमात्मा ई ॾेई सघंदा आहिनि। त इहे बाबा चए थो बाप जो ऊच ते ऊच भॻवानु आहे, उहो ई ईंदा आहिनि इहे फैमिली प्लानिंग करणु। भई किथे किथे कंहिं कंट्री में आहे कि ॿार मस्ती करनि त मारो न, त उन्हनि खे हीअं प्यार सां सम्झाए हीअं करो, लेकिन हुन जे लाइ बि उहो प्यार ॾियण जे लाइ बि अंदरि उहो गुण हुजिणो खपे, सहन शक्ति हुजणी खपे, जो अॼु माण्हुनि में न आहे। त बाबा चवनि था ॾिसो माण्हू शादियूं करनि था, डिवोर्स था वठी वठनि, छो जी आत्माउनि में शक्ति न आहे। इहे कोई गवर्नमेंट थोरी ॾेई सघंदी आहे। त इहे मिनिस्टर आदि निर्विकारी प्लानिंग थोरी ठाहे सघंदा आहिनि। बाप जो ऊच ते ऊच भॻवानु आहे, उहे ईंदा ई आहिनि प्लानिंग करणु। बाक़ी सभु अनेक धर्मनि जो खलास करे ॾींदा आहिनि। इहा ॻाल्हि आहे ई बेहद जे बाप जे हथ में। बेहद जो बाप ई असांखे एॾी शक्तियूं ॾींदो आहे, एॾो गुण ॾींदो आहे, एॾी सम्झ ॾींदो आहे, जंहिंसां माण्हुनि जी घर गृहस्थी निर्विकारी थी वेंदी आहे। माउ बाप चलो विकार जे बिना ॿार त सतयुग में पैदा थींदा, लेकिन हिते बि हाणे खां ई ॿारनि खे सदा प्यार सां सुठी रीति संभालणु, उन्हनि खे शुभ भावना शुभकामना सां सभु कुझु सेखारणु, इहे सभु बाप ई अची करे सिखाए सघंदा आहिनि। त हाणे खां ई ॾिसो बाबा जो जेको ज्ञान योग में हले थो, उन्हनि जे घर में केतिरी शांती थी वई आहे। उहो केॾो सुठी रीति पंहिंजे ॿारनि खे पालंदा आहिनि। बाप जो ऊच ते ऊच भॻवानु आहे, उहे ई ईंदा आहिनि इहे फैमिली प्लानिंग करणु। बाक़ी सभु अनेक धर्मनि खे खलास करे ॾींदा आहिनि। ये ॻाल्हि आहे ई बेहद जे बाप जे हथ में। पुराणी चीज़ खे नयो ठाहे ॾींदा आहिनि। बाप नई दुनिया जी स्थापना करे पुराणे जो विनाश करे ॾींदा आहिनि। ये ड्रामा में नूंद आहे, नई दुनिया जी स्थापना पुराणे जो विनाश। सम्झाइणो खपे भाउ भेण, ये सृष्टि चक्र जे आदि मध्य अंत खे तव्हां न ॼाणंदा आहियो। बाबा चईंदा आहिनि उन्हनि खे सम्झाइणो आहे भाउ भेण, ये सृष्टि चक्र जे आदि मध्य अंत खे तव्हां न ॼाणंदो आहे। बाप बतलाईंदा आहिनि सत्युग आदि में न एतिरा मनुष्य हूंदा, न फैमिली प्लानिंग आदि जी कोई ॻाल्हि कंदो। पर पहिरियों त सृष्टि जे आदि मध्य अंत खे अची करे सम्झो। सदगति दाता त हिकु बाप ई आहे। सदगति अर्थात सत्युगी मनुष्य। पहिरियों इहे देवी देवता ॾाढा थोरा हुया। फर्स्ट क्लास धर्म हुयो। बाबा फूलनि जी फर्स्ट क्लास प्लानिंग ठाहींदा आहिनि। काम त महाशत्रु आहे। अॼुकल्ह त हुनजी पिछाड़ी प्राण बि ॾेई छॾंदा आहिनि। काम विकार जे पिछाड़ी प्राण बि ॾेई छॾंदा आहिनि। कोई जी कंहिंसां दिलि थी वञे त माउ बाप शादी न कराईंदा आहिनि त बसि घर में ई हंगामो मचाए ॾींदा आहिनि। हीअ आहे ई गंदी दुनिया। बाबा चवनि था हीअ आहे ई गंदी दुनिया। सभु हिक ॿिए खे कांटो लॻाईंदा रहंदा आहिनि। सत्युग में त फूलनि जी वर्षा थींदी आहे। सत्युग में त फूलनि जी वर्षा थींदी, अर्थात सभु कुझु सभु हिक ॿिए सां सुठी रीति ॻाल्हाईंदा, सुठी रीति हलंदा। त ईअं ई वीचार सां अगरि मंथन करो, बाबा इशारो ॾींदा आहिनि तव्हां हिननि खे रिफाइन करो। चित्र बि भिन्न भिन्न प्रकार जा ठाहींदा आहिनि। ड्रामा अनुसार जो कुझु थींदो आहे उहो ठीकु आहे। कंहिंखे सम्झाइण बि ॾाढो सहज आहे। सभिनि खे सभिनि जो ध्यानु बाप जी तरफ़ खिचवाइणो खपे। पोइ लक्ष्मी नारायण जो चित्र कढो, पोइ उन्हनि खे ॿुधायो इन्हनि खे ठाहिण वारो केरु? शिव बाप। त हुनजी हू कॾहिं अची ठाहींदो, हुनजी यादगार में शिवरात्रि बि मल्हाईंदा आहियूं।
त ईअं करे शिवरात्रि सभु त्योहारनि जे बारे में असां ॿुधाए सघंदा आहियूं। सभिनि जो ध्यानु असांखे बाप जी तरफ़ खिचवाइणो, बाप जो ई कमु आहे। हाणे बाप मथे में वेठो आहे, इहे कमु कंदो न। हाणे बाप मथे में वेठा आहिनि त मथे वेठे वेठे कमु कीअं कंदा, हेठि त अचिणो पवंदो न। चईंदा आहिनि जॾहिं जॾहिं धर्म जी ग्लानी थींदी आहे, आसुरी राज्य थींदो आहे, तॾहिं तॾहिं अची करे मां इन्हनि सभिनि खे खलास करे दैवी राज्य जी स्थापना कंदो आहे। मनुष्य त अज्ञान जी नींद में सुम्ही पिया आहिनि। मनुष्य त अज्ञान जी नींद में सुम्ही पिया आहिनि। जीअं ज्ञान चईंदा आहिनि न, अज्ञानता है कि कुझु सम्झे ई न आहे कि छा थो हले छा नथो हले। इहे सभु विनाश थी वेंदो। बाबा चवनि था इहे सभु विनाश थी वेंदो। जो निर्विकारी ठहींदा आहिनि उन्हनि जी ही फैमिली अची करे राज्य कंदी आहे। त हाणे जो आत्मायूं निर्विकारी ठहनि थियूं, पोइ उन्हनि सां गॾु गॾु जो उन्हनि जी सहयोगी जंहिंखे बि उन्हनि ज्ञान ॾिनो हूंदो, जंहिं द्वारा बि उन्हनि खे प्राप्ति थी हूंदी, उहा अची करे उन्हनि जे राज्य में फैमिली ठहींदी। त बाबा चवनि था कि जो निर्विकारी ठहींदा उन्हनि जी ही अची करे, उहो ई अची करे उन्हनि जी फैमिली अची करे राज्य कंदी। त बाबा जी शक्ति सां हाणे जो निर्विकारी ठहनि था हू उन्हनि जी फैमिली अची करे राज्य कंदी। गायन बि आहे न, ब्रह्मा द्वारा स्थापना कंहिंजी, हिन फैमिली जी स्थापना कंदा आहिनि। ये प्लानिंग थिए थी न। ब्रह्मा कुमार कुमारियूं पवित्र ठहींदा आहिनि त उन्हनि जे लाइ ज़रूरु पवित्र दुनिया बि खपे। इहो पुरुषोत्तम संगम युग ॾाढो नंढो आहे, एतिरा थोरो समय में केतिरी सुठी प्लानिंग कंदा आहिनि। एतिरे थोरे समय में केतिरी सुठी प्लानिंग करे ॾींदा आहिनि न के शिव बाबा ब्रह्मा माँ द्वारा एतिरे थोरे समय में केतिरी सुठी फैमिली प्लानिंग करे ॾींदा आहिनि। बाप सभिनि जो हिसाब किताब चुकतो कराए पंहिंजे घर वठी हलंदा आहिनि। एतिरो सॼो किचिड़ो उते न हलंदो। एॾी सारी जो आत्मायूं आहिनि जिन हालांकि सभु सतो प्रधान ठही करे मथे हलंदा, लेकिन उन्हनि खे कलयुगी दुनिया ई सुठी लॻंदी आहे। त अहिड़ी किचिरे वारी आत्मायूं हुते न हलंदियूं आहिनि। छी आत्मायूं हुते न वञी सघंदियूं आहिनि। इन करे बाप अची करे गुल ठाहींदा आहिनि। पोइ जेका बाबा खे पहचाने करे ख़ुदि या इच्छा रखंदियूं आहिनि या बाबा जो ठाहींदियूं आहिनि, बाबा खे बाबा बि चईंदियूं आहिनि, त उन्हनि खे बि बाबा गुल ठाहे करे वठी हलंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि न, बाबा त चईंदा आहिनि लेकिन धारणा न करे सघंदा आहिनि। त अहिड़ी आत्माउनि खे बि स्वर्ग जो त वरसो मिलंदो आहे न, भले उते पाई पैसे जो पद पावनि। ईअं ॻाल्हियुनि ते वीचार सागर मंथन करो, तव्हां रियलाइज़ कंदा रहंदा आहियो। बाप चईंदा आहिनि मां हिकु धर्म जी स्थापना कराइण तव्हांखे रिहर्सल करायां थो। बाबा चईंदा आहिनि मां हिकु धर्म जी स्थापना कराइण जे लाइ आयो आहियां, तव्हांखे रिहर्सल करायां थो। इहा फैमिली प्लानिंग कीअं कई? बाप चईंदा आहिनि मां कल्प पहिरियों मिसल पंहिंजो कार्य करां थो। बाबा चईंदा आहिनि मां कल्प पहिरियों मिसल पंहिंजो कार्य हाणे वरी खां हिते अची करे करां थो। मां हिकु धर्म जी स्थापना कराइण आयो आहियां ऐं तव्हांखे रिहर्सल बि करायां थो। बाबा सभु सम्झाईंदा आहिनि न, ईअं कंदासीं। पुकारदा ई आहिनि पतित फैमिली खे बदिली करे पावन फैमिली स्थापना करो। हिन समय सभु पतित आहिनि, शादियुनि ते लाखों ख़र्च कंदा आहिनि, केतिरो शादमाना कंदा आहिनि ऐं ॿियो ई पावन सां बदिले पतित थी वेंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे हाणे तव्हां ॿारनि जो हाणे इहे ई ईश्वरीय धंधो करिणो खपे, सभिनि खे सम्झाइणो। हाणे आसुरी निंड में सुम्हियल पिया आहियो,
उन्हनि जेका हाणे आसुरी निंड में सुम्ही पिया आहिनि उन्हनि खे असांखे जगाइणो आहे। आत्माउनि खे गोरो ठही करे ॿियनि खे बि गोरो ठाहिणो आहे। त बाप जो प्यार बि वञे। बाबा जो प्यार किथे वेंदो आहे? जो ख़ुदि गोरो ठही करे ॿियनि खे बि गोरो ठाहींदा रहंदा आहिनि। सर्विस ही न कंदो त मिलंदो छा? कोई बादशाह ठाहींदा आहिनि त ज़रूरु कोई सुठे कर्म कया हुननि। इहे कोई बि सम्झी सघंदा आहिनि। इहे राजा रानी आहे, असां दास दासी आहियूं। त ज़रूरु अॻियां जन्म में कर्म अहिड़ा कया हूंदा। बुरे कर्म करण सां बुरो ई जन्म मिलंदो आहे। कर्मनि जी गति त हलंदी रहंदी आहे न। हाणे बाप तव्हांखे सुठा कर्म करणु सिखलाईंदा आहिनि। हुते बि ईअं ज़रूरु सम्झंदा कि अॻिले जन्मनि जे कर्म अनुसार ईअं ठहिया आहियूं। हुते ईअं सम्झंदा, बाबा चवनि था हुते बि ईअं ज़रूरु सम्झंदा। आत्मायूं ज़रूरु सम्झंदियूं कि अॻिले जन्मनि जे कर्मनि अनुसार असां ईअं ठहिया आहियूं। बाक़ी छा कर्म कया उहो न ॼाणंदा आहिनि। कर्म ॻाईंदा ज़रूरु आहिनि। सत्युग में बि ॻाईंदा आहिनि, लेकिन कर्म कूटदा न। हुते पंहिंजे हिसाब सां उन्हनि खे सभु कुझु हूंदो। ख़ाली हथ त कोई न हूंदा। मांगदा त न, लेकिन पर पोइ बि चईंदा इहे केॾा वॾा आहिनि, केॾा सुठा आहिनि, इन्हनि जे कर्म सुठा हूंदा। जेतिरो जो सुठो कर्म कंदा आहिनि उहो ऊच पद पाईंदा आहिनि। ऊच कर्मनि सां ई ऊच ठहींदा आहिनि न। सुठा कर्म ई न कंदा त झाड़ू लॻाईंदा। अगरि हिते कोई सुठा कर्म न कंदा त झाड़ू लॻाईंदा, भरी डोईंदा रहंदा। कर्मनि जो फल चईंदा आहिनि। कर्मनि जी थ्योरी हलंदी आहे। बाबा चईंदा आहिनि कर्मनि जी थ्योरी हलंदी आहे। श्रीमत ते सुठा कर्म थींदा आहिनि। काथे बादशाह, काथे दास दासियूं। बाप चईंदा आहिनि हाणे फॉलो करो, मुंहिंजी श्रीमत ते हलंदव त ऊच पद पाईंदव। बाबा साक्षात्कार बि कराईंदा आहिनि। मुंहिंजी श्रीमत ते हलंदव त ऊच पद पाईंदव। बाबा साक्षात्कार बि कराईंदा आहिनि। ईअं मम्मा बाबा ॿार एतिरा ऊच ठहींदा आहिनि। इहे बि कर्म आहिनि। ॾाढा ॿार कर्मनि खे सम्झंदा ई न आहिनि। पिछाड़ी में साक्षात्कार सभिनि खे थींदो। सुठी तरह सां पढ़ंदा लिखंदा त नवाब ठहींदा। रुलंदा पिनंदा त थींदा ख़राबु। इहे त हुन पढ़ाई में बि थींदो आहे। भॻवान वाचे हिन समय सॼी दुनिया कामचिता ते जलियल आहे न। चईंदा आहिनि स्त्री खे ॾिसण सां अवस्था बिगड़ंदी आहे। हुते त ईअं अवस्था न बिगड़ंदी। बाप चईंदा आहिनि नाम रूप ॾिसो ई न। नाम रूप ॾिसो ई न। तव्हां भाउ खे ॾिसो। इहा ॾाढी वॾी मंज़िल आहे। ख़ुदि खे तॾहिं त 8 निकिरंदा आहिनि न। सिर्फ़ु उन्हनि खे कुझु नज़र ई न ईंदो आहे। इहे सभु आत्मायूं आहिनि। हर सितारो हिन सृष्टि ते पंहिंजो पार्ट वॼाइनि था। इहा ॾाढी ऊची मंज़िल आहे। विश्व जो मालिक ठहिणो आहे। कॾहिं कंहिंजी बुद्धि में न हूंदो इहे लक्ष्मी नारायण विश्व जा मालिक कीअं ठहिया। कॾहिं कंहिंजी बुद्धि में बि न हूंदो कि लक्ष्मी नारायण विश्व जा मालिक कीअं ठहिया। पूरे विश्व जा मालिक। बाप चईंदा आहिनि मां तव्हांखे स्वर्ग जो मालिक थो ठाहियां। ये लक्ष्मी नारायण सर्वगुण संपन्न हुया न। अॼुकल्ह जंहिंजो तव्हां नयो ब्लड सम्झंदा आहियो उहो छा कंदा रहंदा आहिनि। छा गांधी जी सिखाए करे विया। राम राज्य ठाहिण जी बि युक्ति खपे। राम राज्य ठाहिण जी बि युक्ति खपे। इहे त बाप जो ई कमु आहे। बाप त एवर पावन आहे न। तव्हां पोइ 21 जन्म पावन रही पोइ 63 जन्म असां पतित ठही वेंदासीं। बाबा त एवर प्योर पावन आहे। बाबा असांखे 21 जन्मनि जे लाइ हाणे पावन ठाहिनि था। पोइ 63 जन्म असांखे पतित ठहिणो पवंदो। 63 जन्म असांखे पतित ठहिणो पवंदो।
लेकिन बाबा चईनि न शुरू में एॾा गंद न हुयो। असांजा शुरू जो द्वापर में बि असां सुखी हुयासीं, एॾा गंदा न थियासीं। ही त कलयुग में अची करे एॾो गंद थियो आहे। सम्झाइण में एतिरो मस्तु ठाहिणो खपे न। बाबा जी ॻाल्हियूं आहिनि, जीअं बाप पंहिंजे ॿारनि खे ॻाल्हियूं थो ॿुधाए की तव्हां पहिरियों ॿार हीअं कंदा हुयो, हीअं कंदा हुयो। त असांखे जॾहिं ॿियनि खे बि ज्ञान ॾियणो आहे न, त उन्हनि खे बि हीअं ॿुधाइणो आहे जीअं असां पंहिंजे बाप जी ॻाल्हियूं पंहिंजे ॿिया नंढा भाउ भेणनि खे ॿुधायूं था, जो असां ॿुधियो आहे। ख़ुदि खे हीअं न सम्झो मां ज्ञानी आहियां, योगी आहियां। बसि इहे सभई आत्मायूं मुंहिंजा भाउ आहिनि, जो मूंखे पंहिंजे पीउ ॿुधायो अथई उहो मां पंहिंजे नंढे भाउ भेणनि खे ॿुधायां थी। बाप ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि की ॿार हाणे पावन ठहो। अच्छा मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार पंहिंजी अवस्था सदा हिकु रस अडोल ठाहिण लाइ कहिड़े बि कंहिंजे बि नाम रूप खे न ॾिसणो। पंहिंजी अवस्था असांखे अगरि पंहिंजी अडोल ठाहिणी आहे, हिकु रस अडोल ठाहिणी आहे, हलचल में न अचिणो आहे, त कंहिंजे बि नाम रूप खे न ॾिसणो। सदा सभु आत्मा भाउ आहियूं। असां आत्माउनि खे पतो लॻियो बाबा ईअं चईंदा आहिनि, हाणे असां ॿियनि आत्माउनि खे बि शुभकामना सां ॿुधाईंदा हलो। पोइ जेको सम्झे, हिन में ईअं न सोचो की न इहे सम्झे ई सही। असांखे बाबा ॿुधाई, बाबा बि पंहिंजी शुभकामना सां मीठे ॿार करे असांखे ॿुधाई। बाबा जी ॻाल्हियूं असांखे बि पतो लॻियूं। असां बि ॿियनि खे मीठा बाबा जा ॿार आहिनि, इहे बि बाबा जा ॿार आहिनि, असांजा भाउ आहिनि, असांखे बि ॿुधाइणो। पोइ जीअं आत्मा खे जेतिरो ग्रहण करणो हूंदो, जेतिरो पंहिंजो भाग्य वठिणो हूंदो, जेतिरो बाबा खां वरसो वठिणो हूंदो उहो वठंदा। हिन में असां नाराज़ छो थियूं न? हिन में असां कोई जास्ती वठे थो त ॿियो ई ख़ुशी थियणी खपे। ईअं बि न सोचिणो आहे ईअं मूंखां अॻियां हली वेंदो, भई ठीकु आहे ईअं वठे थो त ॿियो ई अॻियां हली वञे। ब्रह्मा बाबा ईअं सोचंदा त एॾी सारी आत्मा कीअं निकिरंदा। भाउ खे ॾिसो, दृष्टि खे पावन ठाहियो, सम्झाइण में रुहाब धारण करो। ॿियो आहे बाप जो प्यार पाइण लाइ बाप समान धंधो करो। तॾहिं पीउ खे बि ॿारु कॾहिं सुठो लॻंदो, जॾहिं उहो पीउ जीअं धंधो कंदो न। जो आसुरी निंड में सुम्ह पयल हुई आत्मायूं आहिनि, उन्हनि खे जगाइणो आहे। गोरो ठही करे ॿियनि खे बि गोरी आत्मा अर्थात डायमंड ठाहिणो। वरदान सरल स्वभाव शुभ भाव द्वारा भोलेनाथ बाप जे प्यार जो अनुभव करण वारा आकर्षण मूर्त ठहो। भोलेनाथ बाप के सभी प्रिय भोला ॿार आहिनि। भोला अर्थात जो सदा सरल स्वभाव, शुभ भाव, स्वच्छता संपन्न मन ऐं कर्म ॿिन्हिनि में सच्चाई सफ़ाई वारा हुजनि। शिव भोले भंडारी खे भोला ॿार सुठा लॻंदा आहिनि। भोला ॿार केरु हूंदा आहिनि? जो सदा सरल स्वभाव वारा हूंदा आहिनि, शुभ भाव वारा हूंदा आहिनि, जो सर्व जे लाइ शुभ भाव रखंदा आहिनि, सरल स्वभाव रखंदा आहिनि, जंहिंजो स्वभाव ईज़ी हूंदो आहे, ईज़ी नेचर, शुभ भाव, जंहिंमें स्वच्छता संपन्न हुजनि। मन ऐं कर्म ॿिन्हिनि में सच्चाई सफ़ाई वारा हुजनि। मतिलबु मन में जो आहे उअं ई कर्म करनि, हीअं न मन में कुझु ॿियो कर्म ॿियो। अहिड़ा ॿार आकर्षण मूर्त ठही बाप खे बि पंहिंजे मथां आकर्षित कंदा आहिनि। कहिड़ा ॿार? जंहिंजो स्वभाव सरल हुजे, सभिनि जे लाइ सुठो भाव हुजे, स्वच्छता संपन्न हुजनि, मन ऐं कर्म ॿिन्हिनि में सच्चाई सफ़ाई हुजे। भोलेनाथ बाप अहिड़े सरल स्वभाव भोले ॿारनि जे गुणनि जी माला सिमरन कंदा रहंदा आहिनि। भॻवान खे भोलोपन प्यारो आहे। कहिड़ो भोलोपन? सरल स्वभाव, शुभ भाव,
स्वच्छता संपन्न मन, कर्म में ॿिन्हिनि में सच्चाई सफ़ाई। तव्हां ॿारनि पंहिंजे भोलेपन सां ई भॻवान खे मोही वरितो आहे, उन्हनि खे पंहिंजो ठाहे छॾियो आहे। त भॻवान खे छा खपे? तव्हांजो पैसो, तव्हांजा व्रत जप पाठ पूजायूं न खपनि। भॻवान खे छा खपे? तव्हांजो ईज़ी सुभाउ हुजे, सर्व जे लाइ शुभ भाव हुजे, सभिनि जो ई कल्याण थिए। पंहिंजे मन ऐं कर्म में सच्चाई सफ़ाई हुजे, स्वच्छता संपन्न मन हुजे ऐं मन ऐं कर्म में सच्चाई सफ़ाई हुजणी खपे। हीअ परमात्मा खे खपे। हिन जे लाइ पंहिंजे अवगुणनि जो दान करो, पंहिंजे विकारनि जो दान करो। सच्चे मन सां परमात्मा खे, शिव भोले भंडारी खे यादि करो, इहे दूध चढ़ायो। पंहिंजी विकार बुराइनि जो दान करो, इहे अक ततूरा चढ़ायो। पंहिंजे पाण खे गुलाब जे फूल जीअं ठाहियो, इहे फूल चढ़ाइण थियो। व्रत कहिड़ो रखो कि हाणे अॼु खां इहे विकार बुराइनि खे मन बुद्धि में बि टच न कंदासीं। जीअं अन्न खे टच न कंदा आहिनि न, हथ बि मुंहुं में बि न विझंदा आहिनि, ईअं मन बुद्धि में बि विकार बुरायूं टच ई न थियनि, विकार बुराइनि जी अविद्या थी वञे। तॾहिं भोलेनाथ, भोले शिव बाबा जो असां में बि मोह अची वेंदो। असां उन्हनि खे पंहिंजो ठाहे छॾींदासीं, उहो पाण खे पंहिंजो ठाहे छॾींदा। स्लोगन आहे, पंहिंजे चहिरे और चलन सां गुण व शक्तियुनि जी गिफ्ट बाटण ई शुभ भावना शुभकामनाएं। पंहिंजे चहिरे ऐं चलन सां सर्व खे शुभ भावना शुभकामना जी गिफ्ट बांटदा रहो। इहे ई शुभ भावना शुभकामनाएं, गुणनि ऐं शक्तियुनि जी गिफ्ट बांटो। कंहिंजे प्रति शुभ भावना, बाबा चई न सर्व जे प्रति शुभ भावना शुभकामना करो। इन जो मतिलबु छा आहे? पंहिंजे चहिरे ऐं चलन द्वारा माण्हुनि खे गुण ऐं शक्तियुनि जी गिफ्ट बांटदा रहो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।